अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 19 जून, जुमो ऐं तक़रीबन 11 थियण वारा आहिनि सुबुह जा। देरि सां व्लॉग स्टार्ट थी कयां ऐं ज़हरा ऑलमोस्ट कमु करे वई आहे, बसि हाणे वञण वारी आहे। हितां जा हालात उहे ई आहिनि ऐं उथियमि सुबुह जो ॾिठमि त कोई नई मिटी खोटियल न हुई, जेके पहिरियों वारी खोटियूं पयूं उहे ई बसि खोटियल आहिनि। सो इहो बि हिकिड़ो अहवालु आहे जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां पंहिंजी रोज़ानी ज़िंदगी तव्हां सां शेयर कंदी आहियां, पंहिंजा तजुर्बा, पंहिंजे घर जो हाल अहिवाल, त इन में इहो बि अची वेंदो आहे, ज़रूरी आहे। सो माशाल्लाह हिननि ते बहार आयल आहे ॾाढ़ुनि ते, अलाह खे ख़बर केतिरा हिननि मां फुटंदा, छो त मां रोज़ु ईंदी आहियां हिते। हिननि जा पन किरियल हूंदा आहिनि, कॾहिं मुखड़ियूं किरियल हूंदियूं आहिनि, इहो थींदो रहंदो आहे। ऐं कल्ह हिननि खे धोतो आहे त हे ॾाढा साफ़ु सुथिरा फ्रेश था लॻनि माशाल्लाह। हे कॉर्नर अञा उजड़ियल आहे, फ़िलहाल मुंहिंजो इरादो न आहे माशाल्लाह। हीअ मुंहिंजी, हाँ 1 मिनट। सो ज़ेरा हली वई ऐं मां हिते प्लांट्स जो हाल अहिवाल लहण बीठी आहियां। हमदर्दी आहे, ॾुख आहे, अफ़सोस आहे, सभु कुझु आहे मूंखे हिननि सां, ॿियो त कुझु नथी करे सघां। सो अलाह कंदो त सभु ठीकु थी वेंदो इंशाअल्लाह। उमेद ते दुनिया क़ाइमु आहे, मायूसी कुफ़र आहे, असां बि उमेद ते हलूं था। माशाल्लाह मुंहिंजो मनी प्लांट ज़बरदस्त। कंहिं कमेंट कयो क्राफ्ट एंड कल्चर शायदि, त मनी प्लांट रुगो कराची में ई थो थिए छा, जो अंदरि। हा इहो आहे जो मां लाड़काणे में जॾहिं बि या ॻोठु खणी वेंदी आहियां, उहो उते हलंदो न आहे, उहो सड़ी वेंदो आहे। बाक़ी हैदराबाद में त मूं वटि एॾो ई हूंदो, इलाही हूंदो, बल्कि छो त हुन घर जो अङण बि एतिरो ई हुयो, मां सम्झां थी। हे 2 अलॻि अलॻि पीसिस आहिनि, उहो हिकिड़ो हुयो, त बहरहाल उन में मुंहिंजूं इलाही कूंडियूं हूंदियूं, उते बि मनी प्लांट इलाही वधंदो हो, त इहो को मसइलो न हुयो, त कराची में बि ऐं हैदराबाद में बि। सो बाक़ी लाड़काणे या ॻोठ मां खणी वेंदी आहियां, उते हमेशह मनी प्लांट सड़ी वेंदो आहे। मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश हूंदी आहे त मां उते बि सजायां। सो लाड़काणे में बि ऐं ॻोठ में बि मां कुझु आर्टिफिशियल पन जेके आहिनि वलियूं, उहे घर में सजाए आई आहियां। सो अॼु जी प्लैनिंग जी का ख़बर न आहे, का प्लैनिंग न आहे। कल्ह जेका बेबी क्विल्ट, अलाए क्विल्ट ठाहींदमि, अलाए चादर ठाहींदमि, अलाए छा कंदमि, जेको बि कल्ह मां शुरू कयो प्रोजेक्ट, थी सघे थो उन ते अॼु मां कुझु कमु कयां, ऐं वधीक कुझु सोचियो न आहे। अचानक बि ईअं थी वेंदो आहे कॾहिं, ज़ाहिर मंझंदि जी मानी पचंदी ऐं इहे कम अहिड़े क़िस्म जा थींदा जेके रोज़ु ज़रूरी आहिनि, पर जेको एक्स्ट्रा वर्क मां कयां थी उहो मुंहिंजो सिलाई भर्त आर, इहो एक्स्ट्रा वर्क हूंदो आहे। त इन्हनि मां ॾिसां त मां छा थी कयां। ऐं जीअं त इहो ई कल्ह वारो प्रोजेक्ट निकितल आहे, त इन ते ई कमु कंदमि, पर अलाए कंदमि या न कंदमि ख़बर न आहे। सो ॾिसजे त छा थो थिए। 12:30 थिया आहिनि ऐं माशाल्लाह मां कंटिन्यू हिन क्विल्ट ते, हिन पीस ते कमु कंदी रही आहियां। लेंथ पूरी कोन पई थिए, लेंथ पूरी करण जे लाइ मां हिन में हे 2 पटा विधा आहिनि, ऐं हीअ पटी हई आहे ॿाहिरां बॉर्डर में, ऐं हिन जे ॿाहिरां अञा हिकिड़ो ॿियो लॻंदो बॉर्डर, त जीअं हीअ पटी हिन में फिक्स थी नुमायां थी वञे। ऐं हिन शइ ते थींदी कारीगरी, यानी इहा लेंथ बि पूरी थी वई इन खे हणण सां, ऐं इन ते कमु बि थींदो। अञा कमु जॾहिं करे वठंदमि पोइ तव्हां सां ज़रूरु मां शेयर कंदमि। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव, हे जेको टेडी बियर वारो कपिड़ो आहे उन मां हे बचियो आहे, हिकिड़ो हे पीस ऐं हिकिड़ो हे पीस। ॿुधायो, बाक़ी मां सॼा ॻंढ ॿंढ करे ऐं हिन जी जेका आहे डिज़ाइन पूरी कई अथमि, त जीअं उन में कमी न रहे। सो जॾहिं बि को कपिड़ो मूंखे वणंदो आहे या उनजी वर्थ हूंदी आहे, त मां उनखे ॾाढे बहितरीनु नमूने इस्तेमालु कंदी आहियां। जीअं मां कोशिशि कई आहे त मां हिन खे इस्तेमालु कयां। सो हिन जो ॻोल्हियां थी हाणे अहिड़ो को बॉर्डर जेको हिननि सां मैच करे वञे, या त हिन वारे सां मैच करे, या हिन सां थोरो बैलेंस करे वञे प्लेन सां। पोइ हिन में इहे ॻाढ़ा बॉर्डर्स जेके आहिनि उहे नुमाया हूंदा। मथां मां हुन ते जेको बि कंदमि इंशाल्लाह करे वठंदमि, त पोइ तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। सो हाणे कुझु बोरसी खाने जो हाल अहिवाल वठिजे, ॾिसूं गैस आई हूंदी त खीर काढ़बो, कुझु लंच जी तयारीअ जो इतमामु कबो। माशाल्लाह गैस अची वई आहे, खीर कढ़े थो पियो, तओ बि रखियो अथमि बाहि ते, मानी बि पचाए छॾियां गॾु गॾु, ऐं हिते मां करेला रखिया आहिनि तरण जे लाइ। इहे सभई रेसिपीज़ मुंहिंजूं मौजूदु आहिनि मुंहिंजे चैनल ते, सर्च करे सघो था। मसालो बि हिते रेडी आहे, बसि मिक्स कंदमि ऐं करेला जॾहिं पचण वारा थींदा त पोइ हिननि में विझंदमि। सो फ़िलहालु अटो बि कढी रखियो आहे, हाणे ई मां हिते 2 मानियूं बि साइड में पचाए छॾींदमि, त जीअं मुंहिंजो टाइम जेको बची पए। ऐं जुमे जो सदोरो ॾींहुं आहे, त विझिणो आहे नमाज़ क़ुरान जो इतमामु करिणो आहे। अल्हम्दुलिल्लाह
मानी पचाए करेलनि खे दम ॾेई अची वेठनि त हे दर खड़कियो त हीअ बि अमरता, हे जून जो, हे मई जो, 2 महीननि जो गॾु आयो आहे। सो किताबनि सां नातो निभाइबो, ख़ासि तौर ते सिंधी अदब सां। घणो कुझु त नथी करे सघां, पर इहो थोरो घणो छंडो बि रूह ते ज़रूरी आहे। मां कॾहिं बि न चाहींदमि त इन्हनि सां मुंहिंजो राब्तो अदब सां मुंहिंजो वास्तो टुटे या ख़तमु थिए। सो हिननि खे त फ़ुर्सत में ई उथलाइबो पुथलाइबो। फ़िलहालु हाणे लंच टाइम आहे, बुख बि लॻी आहे ॾाढी, सो खाइजे पीजे कुझु। शाम जा 7 थियण वारा आहिनि ऐं मां राति जी मानी में पचायां थी हिते खिचड़ी। असां खिचड़ी पचाईंदा आहियूं ईअं, मुङनि जी दाल ऐं चांवर, नंढा फोटा, तेल, लूणु पाणी, इहो ई खिचड़ी। ऐं आम तौर ते त ईअं ई हूंदो आहे त हीअ खिचड़ी जेका आहे बीमारनि लाइ पचंदी आहे, पर असां शौक़ सां पचाईंदा आहियूं कॾहिं कॾहिं पंहिंजे लाइ। ऐं हिते थोरी दाल, तक़रीबन 1/4 कप मां सुराण खे चयो भिजाए छॾे। हीअ मां पंहिंजे नाश्ते लाइ थी ठाहियां, बॉइल करे थी छॾियां। हीअ सखर मां रेसिपी हथ आई, मूंखे रेसिपी प्रॉपर मूंखे कंहिं कोन ॿुधाई, पर असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं सखर वेंदा हुआसीं त उते हिकिड़ो माण्हू पिपल जे पन ते दाल विकिणंदो हो, उनखे चवंदा हुआ दाल पन। माण्हू वठंदा नाश्ते में खाइण जे लाइ। उन में 2 क़िस्मनि जूं दालियूं हूंदी मुङनि जी दाल हुई, हिकिड़ी खलुनि वारी ऐं हिकिड़ी छिलियल। उहे 2 दालियूं विझी ॾींदो, उनजे मथां पिपल जे पन ते रखी ऐं मथां कचा बसर ऐं चटणी ऐं मिर्च वग़ैरह। त बसि उहा मूंखे रेसिपी यादि हुई त उहा मां पाण पचाए खाईंदी आहियां। हे मुंहिंजो नाश्तो थो पचे। बाक़ी इहा रेसिपी जेकॾहिं तव्हां सर्च कंदव यूट्यूब ते, दाल पन रेसिपी बाय नसरीन वफ़ाई, त तव्हांखे मिली वेंदी। सो ॾाढी मज़े जी थींदी आहे। असां त इलाही शौक़ सां पचाईंदा आहियूं ऐं तक़रीबन सभिनी खे वणंदी आहे मुंहिंजे घर में। सो ॾाढी ज़ाइक़ेदार ऐं मज़ेदार, हल्की फुल्की, ऐं माण्हू जेको आहे न एतिरी लज़ीज़ हूंदी आहे जो रोज़ खां वधीक मानी खाई वञिजे। सो बहरहाल मां हिते बिज़ी आहियां। ऐं जीअं त असां लंच बि इलाही सवेर कंदा आहियूं, त पोइ राजी मानी बि इलाही सवेर कंदा आहियूं, सवेर खाईंदा आहियूं ऐं सवेर सुम्हंदा आहियूं, ऐं पोइ उथंदा बि सवेर ई आहियूं माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। सो मां हिते बिज़ी आहियां किचन में। पूरा 2 कलाक मां पंहिंजे कपिड़नि जे ख़ज़ाने में खोटणा कया आहिनि, पर मूंखे कोई प्रॉपर अहिड़ो वॾो पीस न मिलियो जंहिंजो मां हिन खे बॉर्डर ॾियां। फाइनली मां हे ॻोल्हियो आहे जेको मुंहिंजे ख़्याल में ईअं एतिरो ई नंढो जेतिरो ही रेड जो बॉर्डर आहे, एतिरो ई बॉर्डर हिन जे चौधारी अची वेंदो। हीउ कपिड़ो मां वटि इलाही हुयो, मां हिन मां चैरिटीअ जा कपिड़ा सिबिया, पंहिंजे कुशन कवर्स में कपिड़ो विधो हिन मां। बहरहाल इहो ई मां कंदमि। ऐं उन सां गॾु मां तव्हांखे हिकिड़ी मज़े जी शइ थी ॾेखारियां। हीअ त मुंहिंजे पलंग जी हालति आहे, हा छो त कंटिन्यू मां खोटणु पई शयूं। ऐं इहो कपिड़ो ॻोल्हींदे फाइनली मूंखे हे बि लधो त हे मुंहिंजो नेक्स्ट प्रोजेक्ट हूंदो। ॾाढो प्यारो कपिड़ो आहे, हेलो किटी, ऐं मूंखे वणंदो बि आहे। मां हिन जा की चेन्स बि ठाहिया हुया। हिकिड़ी मुंहिंजी भाइटी जी फरमाइश बि आहे त मूंखे ठाहे ॾियो। उनखे पहिरियों मां ॾिनो, उहो ख़राबु थी वियो, त मूंखे यादि आयो अचानक त हिननि सां गॾु मूंखे सुगंध कुझु क्रॉस स्टिच में हेलो किटी जा पैटर्न भरे ॾिना। सो मां हे ॻोल्हियां पई, ॻोल्हींदे ख़ज़ाने में जेको गुत हणंदे गोता खाईंदे मूंखे हीअ थैली लधी। सो ऐं फाइनली मूंखां हे बि लधा। हेलो किटी हिकिड़ो हे भरियल आहे, 2 हिन ते भरियल आहिनि। सो इहे बि मां हिन सां गॾु यूज़ कंदमि, कीअं न कीअं। फ़िलहालु मूंखे न आहे आइडिया न आहे मूंखे, पर हे कपिड़ो ॾाढो वणे पियो। ईअं बसि ठाहींदी थी वञा, दिलि थी चए, दिलि ख़ुशि थी थिए। कॾहिं को ज़मानो हूंदो त मां पंहिंजो एग्ज़िबिशन्स कंदी हुअमि त मूं वटि इहो घणो कुझु ईअं ठहियलु पियो हूंदो। सो हाणे बि ठाहींदी थी रहां, मूंखे इहे गिफ्ट ॾियण में कमु ईंदा। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां त उन मूंखे ॿियो छा ठाहे ॾिनो आहे। हे सभु सुगंध जा भरियल पीसिस पिया आहिनि। ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त ॾाकण में जेका कुझु मुंहिंजी एम्ब्रॉयडरी लॻियल आहे उहा सॼी सुगंध जी आहे ऑलमोस्ट। ऑन योर वेडिंग डे, हे बि पन आर जो, हे फ्रेम्स हुया कंहिं ज़माने में, अलाए छा छा भरियो अथई। हे सभु आम शयूं आहिनि, इहे ख़ासि न आहिनि। ठीकु आहे, मां तव्हांखे ख़ासि ॾेखारियां। हे ॾिसो, हैप्पी बर्थडे, केतिरो नंढो पीस आहे, हिन ते एम्ब्रॉयडरी आहे। हे ॾिसो, हे उन्हनि वक़्तनि जा आहिनि जॾहिं मां कार्ड्स ठाहींदी हुअमि। कार्ड में हे एम्ब्रॉयडर्ड पीसिस मां हणंदी हुअमि। ठीकु आहे, त हूअ जेके ज़रियूं बचंदियूं वॾे प्रोजेक्ट मां, साइड मां पटी निकिती, टुकरी निकिती, त हूअ मूंखे इहे भरे ॾींदी त जीअं मां कार्ड्स में हणां। हे ॾिसो लिपस्टिक, ऐं
हैप्पी बर्थडे कप केक ठहियल आहे ऐं हैप्पी बर्थडे हिन ते बि। त मुंहिंजा इलाही सारा कार्ड्स आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में त मतां हिन महिल कुझु ठहियल पुराणनि मां पिया बि हुजनि। ॾिसो पटी केॾी नंढी आहे, पीस त ॾिसो न हिकु आङुर खां बसि हिकु आङुर ई चओसि। हे ॾिसो हे ईअं पितकड़ो ट्राइंगल पीस बचियल आहे, उन ते ट्राइंगल डिज़ाइन आहे। छा छा ॾेखारियां मां तव्हांखे, हे सभु जेके आहिनि मुंहिंजे कार्ड मेकिंग में कमु ईंदा हुया। हार्ट ॾिसो, सो कुझु आहिनि मां वटि, शायदि कुझु कार्ड्स आहिनि। हे हसीन सनियूं सनियूं पटियूं, हे ॾिसो हे ठहियल आहिनि की चेन्स जे लाइ, हिननि मां की चेन्स ठहंदा। हे फ्रंट आहे मिकी माउस जो, हे बैक आहे। सो ही ठाहिया कोन आहिनि, सभु अध में आहिनि हाणे मूंखे फ़िलहालु त। ऐं हीअ पटड़ी केतिरी आहे, छा लिखियलु अथसि, बेस्ट विशिस। सो हे मुंहिंजी धीअ जा कारनामा आहिनि जेके उहो मूंखे ठाहे ॾींदी ऐं मां हिननि मां कार्ड्स ठाहींदी हुअमि। हे ॾिसो केॾो प्यारो आहे, कॉफ़ी जे कप मां धुआं था निकिरनि, टर्टल। बहरहाल हिननि खे हिते छॾियूं था मुंहिंजे ख़्याल में। ऐं हे ॿियो जेको मूंखे हिन जो कमु वणंदो आहे न, हीअ ज़री भरींदी आहे, हीअ क्रॉस स्टिच में ज़री हणंदी आहे, शायदि तव्हांखे नज़र ईंदी हुजे। ऐं मां ॾिसां थी हिन महिल ॻोल्हियां अगरि कार्ड हुजे। हीअ स्वेटर ठाहींदी आहे, जाम डिज़ाइनूं कढंदी आहे, उहे बि पिया अथसि हिन में। हे मुंहिंजो फेवरेट कैक्टस, मूंखे त लॻे थो हे मां भरियो हुओ शायदि, हाणे त यादि बि न आहे। शयूं छा याददाश्त सॼी मिक्स थी वई आहे। ऐं हिन में कुझु बि आहे अञा, बसि मुंहिंजी दिलि चाहे मां तव्हांखे ॾेखारियां त असांजे वांदकाई जा कम इहे हूंदा आहिनि। मुंहिंजूं धीअर हुजनि, मां हुजां, हे ॾिसो नंढियूं बूटीज़, हे ॾेई छॾंदमि कंहिंखे सियारे में जंहिंजो ॿारु ॼायो, हे उनजे हवाले थींदियूं। सो कार्ड्स ॾिसां त पोइ तव्हांखे उहे बि ॾेखारियां थी। अॼु जो व्लॉग लॻे थो हिननि कार्ड्स जे करे कुझु वॾो थी वेंदो। ऐं मां तव्हांखे पहिरीं त ॾेखारणु चाहींदमि उहे जंहिंमें क्रॉस स्टिच थियल आहे हुजनि शल। हा ॾिसो मिली वियो, हे ॾिसो हे जेको आहे हिंदाणो भरियल आहे, हुन में मोती लॻियल आहिनि। हे हार्ट्स ॾिसो, ऐं मां वरी उन्हनि जा फ्रेम्स कीअं ठाहिया आहिनि। हिन जो मां सर्किल करे फ्रेम ऐं उन में सितारा बि हयां अथमि। हिन जो मां रेक्टेंगल फ्रेम ठाहियो आहे ग्रीन, ऐं अञा ॿिया बि हूंदा। हा हे ॾिसो न, त हे नंढा नंढा क्रॉस स्टिच जा पीसिस या ॿी कंहिं बि एम्ब्रॉयडरी जा पीसिस आराम सां हिननि में यूज़ थी था सघनि कार्ड्स में। हे ॾाढा सारा मां कार्ड्स ठाहिया ऐं इहे इलाही सेल थींदा हुया माशाल्लाह। हे बचियल आहिनि कुझु, हे कॉफ़ी ॾिसो, इहो मां तव्हांखे पहिरियों बि ॾेखारियो। सो इहो ॾाढो मां ज़िंदगीअ में इन्हनि खे इंजॉय कयो आहे ऐं हूअ बि मुंहिंजो हमेशह साथ ईअं ॾींदी रही आहे। कुझु ॿिया बि कार्ड्स आहिनि जेके मुंहिंजा ठहियल, हे ॾिसो, हे ॾिसो विथ लव। क्रिएटिविटी ॾिसो, मां इहो सही आहे, मां ॾिसंदी रहंदी आहियां इंटरनेट तां, ऐं उन खां पोइ मां हुन में वरी जेको मटीरियल मां वटि हूंदो आहे या मुंहिंजा पंहिंजा आइडियाज़ हूंदा आहिनि त उहे बि मां हुन में शामिलु कंदी आहियां। हे ॾिसो सेलिब्रेट, हेॾो जंबो हाथी ठहियल आहे हिन में, ऐं हिन में न आहिनि ॿिया। हे सभु मां जेके आहिनि मूं वटि पंचिंग मशीन्स आहिनि हिननि जूं, जेके डिज़ाइन हिननि जा पंच निकिरी ईंदा आहिनि उन्हनि सां ठहंदा आहिनि। हे बि पंच मां ठहियल आहे, इट्स योर डे। हिन ते ॾिसो मां हे ट्राए कयो हो हिन जो सूतलीअ जो गुल ठाहिण लाइ। बहरहाल इहो व्लॉग ॾाढो वॾो थी वेंदो, इन करे मां अॼु हिन व्लॉग खे कयां थी हिते ई बंदि। हे मिस यू, हे मुंहिंजो ठहियल आहे। हे भालू आहे, रोए थो वेठो, रुमाल हथ में अथसि, कंहिंखे यादि थो करे। उफ, दुख थी वियो ॾाढो मूंखे ॾिसंदे। हिते बि हेॾे घणो कुझु आहे, अञा सॼा मुंहिंजा हे एग्ज़िबिशन जे ज़माननि जा आहिनि। हे ॾिसो, सो तव्हां खां मोकिलायां थी अॼु जे हिन व्लॉग मां। इंशाअल्लाह असां वरी नए व्लॉग में मिलंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ऐं मूंखे उमेदु आहे त अॼु जो व्लॉग तव्हांखे वणियो हूंदो। मुंहिंजा हे आइडियाज़ तव्हांखे वणिया हूंदा, कम वणिया हूंदा मुंहिंजा ऐं मुंहिंजी सदोरी धीअ जा। सुराण जी त मां हर वक़्तु कुकिंग शेयर कंदी रहंदी आहियां। सो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह असां वरी नए व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं मोकिलायूं था, अल्लाह वाही।